अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, मां आहियां फयाज़ अहमद, तव्हांजो इंग्लिश टीचर। डॉन फॉर द बिगनर सेशन में हिकु वधीक न्यूज़ सां मां तव्हांजे साम्हूं आहियां। अचो त हिन न्यूज़ खे पढ़ूं। अॼोको न्यूज़ आहे लोकस्ट अटैक। लोकस्ट जी सिंधी में मीनिंग आहे माकड़। अटैक मीन्स हमलो, माकड़ हमलो या माकड़नि जो हमलो। The invasion of locust swarms. Invasion means हमलो, swarms means टोले में, जथे में। The invasion of locust swarms throughout सिंध। सॼी सिंध में माकड़नि जे वलर या टोले जो हमलो has resulted in a huge devastation of agricultural crops. सॼी सिंध में माकड़नि जे टोले जे हमले ज़रई फ़सलनि जी वॾी तबाही आंदी आहे। डिवास्टेशन मीन्स तबाही। The country cannot afford this new menace. The country cannot afford this new menace at a time. मुल्क हिकु ॿिए नए मुसीबत खे, ख़तरे खे मुंहुं नथी ॾेई सघे। मीनियस मीन्स मुसीबत, ख़तरो। एट ए टाइम उन वक़्त में, वेन इट इज़ ऑलरेडी फेसिंग द कोरोना वायरस पेंडेमिक, जॾहिं इहो अॻे ई कोरोना वबा खे मुंहुं ॾेई रही आहे। अचो त इनखे सरसरी न्यूज़ सां वरी पढ़ूं। सॼी सिंध में माकड़नि जे टोले जे हमले जे नतीजे में ज़रई फ़सलनि जी वॾी तबाही आई आहे। द कंट्री कैन नॉट अफोर्ड दिस न्यू मीनेस। असांजो मुल्क हिन नए मुसीबत खे, नए ख़तरे खे मुंहुं ॾेई नथी सघे। एट ए टाइम, इन वक़्तु जॾहिं वेन इट इज़ ऑलरेडी फेसिंग द कोरोना वायरस पेंडेमिक, जॾहिं इहा अॻे कोरोना वबा खे मुंहुं ॾेई रही आहे। अचो त न्यू पैराग्राफ खे पढ़ूं। द फेडरल गवर्नमेंट एंड सिंध अथॉरिटीज़। फेडरल गवर्नमेंट एंड सिंध अथॉरिटीज़ वफ़ाक़ी ऐं सिंध हुकूमत खे नीड टू टेक इमीडिएट स्टेप्स। उन्हनि वफ़ाक़ी ऐं सिंध हुकूमत खे घुरिजे या ज़रूरत आहे त उहे तुर्त क़दम खणनि। टू टेक इमीडिएट स्टेप्स मीन्स तुर्त क़दम खणनि। एज़ वंस लोकस्ट इंटर अ टेरिटोरी दे आर वेरी डिफ़िकल्ट टू इराडिकेट। जीअं माकड़ कंहिं इलाइक़े में दाख़िल थियनि था, उन्हनि खे ख़तमु करणु तमामु मुश्किल थी पए थो। वफ़ाक़ी ऐं सिंध हुकूमत खे घुरिजे त या ज़रूरत आहे त उहे तुर्त क़दम खणनि, छो त जीअं त लोकस्ट माकड़ कंहिं इलाइक़े में दाख़िल थियनि था, उन्हनि खे ख़तमु करणु तमामु ॾुखियो थी पए थो। इट इज़ सिंध गवर्नमेंट्स रिस्पॉन्सिबिलिटी। इहा सिंध गवर्नमेंट जी ज़िम्मेदारी आहे। टू कैरी आउट एंटी लोकस्ट स्प्रेइंग, त हू माकड़ ख़िलाफ़ स्प्रे कराए। एंड स्टॉप प्रीवेलिंग डेंजर, ऐं इन हलंदड़ ख़तरे खे ख़तमु करे या इन ख़तरे खे बीहारे। डियर स्टूडेंट्स, ये असांजो न्यूज़ हुयो। अचो त हिन मां निकितल वोकेबलरी खे पढ़ूं ऐं सम्झूं। लोकस्ट अटैक वारी न्यूज़ मां वोकेबलरी पहिरियों वर्ड आहे इनवेजन। इनवेजन सिंधी में जी मीनिंग आहे हमलो। इंग्लिश में असीं इनखे चवंदा आहियूं फोरे, FORAY। फोरे माना हमलो। ॿियो वर्ड आहे स्वारम, SWARM। स्वारम मीन्स इहो वर्ब बि आहे पंहिंजी जॻह ते ऐं नाउन बि आहे। सिंधी में जी मीनिंग आहे गॾु निकिरी पवणु, वलर जे सूरत में निकिरणु। इंग्लिश में थ्रोंग ऐं मूव इन ए क्राउड, हिन जी मीनिंग आहे। थर्ड वर्ड आहे डिवास्टेशन। डिवास्टेशन मीन्स तबाही। इंग्लिश में डिस्ट्रक्शन असीं चवंदा आहियूं। मीनियस नाउन आहे। सिंधी में मीनिंग अथसि नुक़सान, मुसीबत। इंग्लिश में थ्रेट, डेंजर। नंबर 5 वर्ड नंबर आहे इराडिकेट। इराडिकेट वर्ब आहे।
सिंधी में जी मीनिंग है ख़त्म करण, पाड़ू पटण, रूट आउट इंग्लिश में जी मीनिंग है। कैरी आउट फ्रेजल वर्ब है अमल में आणण। डियर स्टूडेंट्स ही वर्ड आहिनि, तव्हां इन्हनि खे फेयर कयो, यादि कयो ऐं इन्हनि खे पंहिंजे वर्डनि में इस्तेमालु कयो। आई होप के ये जेके भी न्यूज़ असीं ठाहियूं था डॉन फॉर द बिगिनर सेशन में अव्हां जे लाइ, त मूंखे उम्मीद आहे तव्हां खे ये ॻाल्हियूं सम्झ में ईंदियूं हूंदियूं। थैंक यू, वरी मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।